अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में मां आहियां गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। पेश आहिनि हिन वक़्त ताईं जूं हेडलाइन। अमेरिका इसराइल जी हिमायत में अंधी जानबदारी जो मुज़ाहिरो करे रहियो आहे। फ़लस्तीनी मज़ामती तंज़ीम हमास ग़िज़ा जे अल अली इस्पताल ते इसराइली फ़ौज जे हमले जे हवाले सां अमेरिकी सदर जो बाइडन जे बयान ते रद्दअमल ज़ाहिर करे छॾियो। अमेरिकी सदर जो बाइडन इसराइल जे दौरे ते तिल अबीब पहुतल आहे, जिते हिन इसराइली वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई। अमेरिकी सदर नेतन्याहू सां ॻाल्हाईंदे ग़िज़ा जे इस्पताल ते हमले जी ज़िम्मेवारी फ़लस्तीनी ग्रुप ते मढ़े छॾी ऐं चयो त ग़िज़ा जी इस्पताल ते हमिलो ज़ाहिरी तौर ते अवां न पर ॿी टीम कयो। पर अमेरिकी सदर उन हवाले सां कंहिं बि सबूत जो ज़िक्र नाहे कयो। उन हवाले सां हमास जे तर्जुमान मूजिबि अमेरिका इसराइल जी हिमायत में अंधी जानबदारी जो मुज़ाहिरो करे रहियो आहे। नाज़रीन, बहरिया टाउन जी रक़म हासिल करण लाइ सिंध हुकूमत ऐं मलीर डेवलपमेंट अथॉरिटी आम्हूं साम्हूं थी वियूं। बहरिया टाउन जी रक़म हासिल करण लाइ सिंध हुकूमत ऐं मलीर डेवलपमेंट अथॉरिटी हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थी वियूं। सुप्रीम कोर्ट में ॿुधणी दौरान MDA जे वकील फारूक H नाइक चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते MDA सिंध सरकार खां ज़मीन वरिती हुई। सिंध सरकार खे ₹1 अरब जी अदायगी बि कई हुई। एडवोकेट जनरल सिंध चयो त सिंध सरकार ज़मीन एवज़ का बि रक़म न वरिती। ज़मीन सिंध हुकूमत जी हुई, तंहिं करे पैसा बि सिंध हुकूमत खे मिलणु घुरिजनि। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ इसा चयो त सुप्रीम कोर्ट बहरिया टाउन खां पैसा वठी उन्हनि जो छा कंदी। एडवोकेट जनरल सिंध चयो त फ़ैसिले मूजिबि रक़म कमीशन ज़रिए तरक़ियाती मनसूबनि ते ख़र्च थींदी। कमीशन जो चेयरमैन चीफ जस्टिस नामज़द कंदो। चीफ जस्टिस चयो त जेकॾहिं चीफ जस्टिस नामज़दगी न करणु चाहे त छा थींदो। जस्टिस अतहर मिनल्ला चयो त इलेक्शन थियण वारी आहे, चूंडियल माण्हुनि खे फ़ैसिलो करणु ॾियो त पैसे जो छा करिणो आहे। फारूक H नाइक चयो त रक़म मलीर डेवलपमेंट अथॉरिटी खे मिलणु घुरिजे। एडवोकेट जनरल सिंध चयो त बहरिया टाउन जी रक़म सिंध हुकूमत खे मिलणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट MDA ऐं SBCA पारां बहरिया टाउन खे ॾिनल मंज़ूरियुनि जा तफ़सील तलब करे वरिता। रक़म जमा कराईंदड़ धुरियुनि ऐं बहरिया टाउन जे वकील खां तफ़सीली मौक़िफ़ तलब करे वरितो। ॿुधणी 8 नवंबर ताईं मुलतवी कई वई आहे। सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन में वॾी तब्दीलियुनि जूं तजवीज़ूं। पाक फ़ौज आजी करार ॾिनी वई। नाणेवारी वज़ारत तरफ़ां सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन में वॾियुनि तब्दीलियुनि जूं तजवीज़ूं साम्हूं आयूं आहिनि, पर पाक फ़ौज जा मुलाज़िम आजा हूंदा। ज़रियनि मूजिबि सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन में तब्दीलियुनि बाबति तजवीज़ुनि जी समरी नाणेवारी वज़ारत वज़ीर आज़म खे मोकिले छॾी। पेंशन जी मौजूदा फ़ार्मूले तहत कंहिं बि सरकारी मुलाज़िम जी हासिल कयल आख़िरी पघार मूजिबि पेंशन जमा कई वेंदी आहे, पर हिन समरी में सिफ़ारिश कई वई आहे त मुलाज़िमनि जी आख़िरी पघार बदिरां आख़िरी 3 सालनि जी पघारनि जे बुनियाद ते पेंशन खे गॾु कयो वेंदो। तजवीज़ आहे त सरकारी मुलाज़िमनि खे रिटायरमेंट वक़्तु 35 बदिरां 25% रक़म हिकु ई वक़्तु ऐं बाक़ी 75% रक़म माहवार क़िस्तनि में अदा कई वञे। उन खां सवाइ सरकारी मुलाज़िम जी पेंशन खे 3 सतह जीअं गैर शादीशुदा, तलाक याफ़्ता या बेवा धीउ खे सॼी उमिरि बदिरां रुॻो 10 सालनि ताईं ॾियण जी बि तजवीज़ आहे। रिपोर्ट मूजिबि शहीदनि जे ख़ानदान लाइ इहा हद 20 साल करण जी बि सिफ़ारिश कई वई आहे। मुल्क में सोन ₹1000 महांगो थी वियो। आलमी मार्केट गॾु गॾु पाकिस्तान में बि सोन जे अघ में इज़ाफ़ो थी रहियो आहे। ऑल पाकिस्तान जेम्स एंड ज्वेलर्स एसोसिएशन मूजिबि फ़ी तोलो सोन ₹6400 महांगो थियण खां पोइ ₹2,06,500 जो थी वियो आहे। अहिड़ी रीति 10 ग्राम सोन जी क़ीमत ₹5,487 वाद बैदि ₹1,77,040 थी वियो आहे। होॾां आलमी मार्केट में फ़ी औंस सोन $36 महांगो थियण खां पोइ $1,959 जो थी वियो आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजो चैनल लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।